ए बेखबर सितंबर असां जंग बंद कर ए बेखबर सितंबर असां जंग बंद कर सदाए भा जो ही तीरथ भंग बंद कर असूल भाई पिया त असूल इतफाका सिंध जी जलमा तोखे सलाम पोरियत एमडीएफ जा मजदूर तव्हां के सलाम तव्हां जे जुदोजहद के सलाम। अज मुसलसल 12 ॾींहं आहे हिन पुरअमन एहतजाज खे सिर्फ़ असांजो पुरअमन एहतजाज गेट खां वठी एडमैन ताईं रैली कढण जो मक़सदु इहो आहे त असां हिकिड़े सुतल हिकु मुर्दनि माण्हुनि खे सुजाॻ करणु चऊं पिया त बाबा ही असांजा जाइज़ मसइला आहिनि। अल्लूर एमडीएफ जे मज़दूरनि जा ही जाइज़ मुतालबा चार्ट ऑफ डिमांड जेका 2 सालनि खां पोइ हिन पोरियतुनि जी पघार वधंदी आहे। मज़दूर ऑफिसरनि जी हर साल 30 या 40% वधंदी आहे। उन्हनि खे मेडिकल मिलंदो आहे। असां मज़दूरनि लाइ एम्बुलेंस बि न आहे पर जेका हिन जी डिस्पेंसरी आहे उन में गाढ़ी दवा उन में पाणी मिलायल आहे। डिस्प्रिन पोनिस्टान खां सवाइ का गोरी न आहे पर ऑफिसरनि लाइ भलियूं भलियूं अस्पतालूं आहिनि असां पोरियतुनि लाइ उहो बि न आहे। ॿी ॻाल्हि इहा त असांजी घुर आहे त सन कोटा बहाल कयो जेको 60 साल जो पोरियो करे जॾहिं वञे घर पीर सन खां मज़दूरी कहिड़ी थींदी उन जे औलाद खे रखियो वञे। टी डिमांड इहा आहे त फोती कोटा जेको मज़दूर हिते पोरियो करे हलंदे गुज़ारे विया आहिनि उन्हनि जा बचड़ा जे बेरोज़गारीअ में बदहालीअ में गुज़ारीनि पिया उन्हनि जे बचनि खे रखियो वञे। उन्हनि जो गुनाह आयो आहे त हिन इदारे जी राति ॾींहं महिनत करे हिन नंढड़े इदारे खे हेॾो वॾो इदारो कयो आहे। उन मालिक खे अहसासु थियणु खपे उन फोती कोटा ते फिलफोर तौर अमल करे उहे नंढड़ा मासूम उन्हनि जा जेको पोयां उन जा वारस हूंदा जो उहे सख़्तु परेशानी जे भर चढ़ियल आहिनि। उनखां पोइ ठीकेदारी 500 रुपया ॾिहाड़ीअ मां घर कोन थो हले ख़ाली रुपए 500 जो असां हिकिड़ो खीर वठंदासीं अटो वठूं भाॼी वठूं गिहु वठूं या महिमान मड़ो या भत शादी मुरादी कहिड़ी पूरी करे कहिड़ी कयूं या बीमारीअ खे मुंहुं ॾियूं। उन करे हिन एहतजाज जे थ्रू पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस पाकिस्तान जे चीफ मार्शल आसिम मुनीर साहब खे हाई कोर्ट सिंध जे चीफ जस्टिस IG सिंध वज़ीर आला सिंध कमिश्नर नवाब शाह डिप्टी कमिश्नर नौशरो SP नौशरो AC मोरो ऐं ॿिया वस वारनि ऐं उन सां गॾोगॾु लेबर जे मिनिस्टर ऐं लेबर जे डायरेक्टर सरवर उतेरो ऐं असांजे तर जूं मोतबर शख़्सियतूं असांजी छपर जी छांव मोहतरम ज़िया हसन लंजार ऐं हिन तर जी बहादुर शख़्सियत सदाई तव्हांजे सद में सद ॾींदड़ जॾहिं ग़रीब मज़लूम दांह खणी वेंदा आहियूं सरदार खान मोहम्मद ॾाहिरी ॾे त उन टाइम ते फिलफोर तौर नोटिस वठंदो आहे असां मोहतरम सरदार खान मोहम्मद ॾाहिरी साहब हिन चूंडियल नुमाइंदे मोहतरम डॉक्टर बहादुर ॾाहिरी साहब ऐं मोहतरम अली जान खे असां मज़दूर पोरियत MDF शाहपुर जा ही मुलाज़िम अपील था कयूं त असांजा 12 ॾींहं थिया आहिनि एहतजाज खे असांजो फिलफोर तौर नोटिस वठी असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। कल्ह असांजो COD लेटर रिसीव कयो आहे पर अञा तव्हांखे मुबारक हुजे पर अञा टेबल ते ॻाल्हियूं न थियूं आहिनि ऐं कुझु ख़ाबरू इदारनि ॿुधायो आहे त कल्ह ठेकेदारनि खे घुराए हितां जो आका जेको पाण खे सम्झे थो धमकियूं थो ॾिए त ठेकेदारनि ख़िलाफ़ मां कार्रवाई कंदुसि। हीअं कंहिं बि ठेकेदार जे मज़दूर जो वार विंगो थियो त उन जा ज़िम्मेवार असां आहियूं। उन लाइ सभिनी दोस्तनि खे शाबाश ऐं जस था ॾियूं त तव्हां मुसलसिल 12 ॾींहं पंहिंजे एहतजाज में सॾिजो पिया ऐं वरी बि सुभाणे एहतजाज असांजो पुरअमन जारी रहंदो। जंहिंसां टेबल ते ॻाल्हियूं नथियूं थियूं तेसर जेको आहे